ख़बर अवांखे ॾियूं जाम नवाज़ अली खां। जाम नवाज़ अली वेझो मरी ऐं ख़ासि केली बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ तकरार जे जॻे दौरान दिलि बीहण सबबि फोत थियल ॻोठाणे जो भाणेजो बि फोत थी वियो आहे। 55 वरहनि जो फतह खान मरी बि दिलि जे दौरे सबबि हैदराबाद अस्पताल में फोत थी वियो आहे। फतह खान मरीअ जो मड़ ॻोठु शाहबेग मरी पहुचाइण ते कोहराम मची वियो आहे। अवांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया गुज़िरियल ॾींहुं ख़ासि केली ऐं मरी बिरादरी विच में निबेरे दौरान दिलि बीहण सबबि खमीसो मरी फोत ऐं संदसि भाणेजो बेहोश थी वियो हो। अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं पिया जाम नवाज़ अली वेझो मरी ऐं ख़ासि केली बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ तकरार जे जॻे दौरान दिलि बीहण सबबि फोत थियल ॻोठाणे जो भाणेजो बि फोत थी वियो आहे। जॾहिं त 55 वरहनि जो फतह खान मरी बि दिलि जे दौरे सबबि हैदराबाद अस्पताल में फोत थी वियो आहे। फतह खान मरीअ जो मड़ ॻोठु शाहबेग मरी पहुचाइण ते कोहराम मची वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं ख़ासि केली ऐं मरी बिरादरी विच में निबेरे दौरान दिलि जो बीहण सबबि खमीसो मरी फोत थी वियो हो ऐं संदसि भाणेजो बेहोश थी पियो हो। वधीक तफ़सील आहिनि धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सलीम नस्काणी सज़ल लाइन ते मौजूद आहे। जी सलीम, तस्वीर बाबति आगाह कजो। जी, जाम नवाज अली में तालके पीपी तालके जनरल सेक्रेटरी जे रईस नादिर खान मरी जे बंगले ते ॿिनि धुरियुनि में ख़ासि केली मरी जे ॿिनि धुरियुनि में फैसले दौरान अचानक दिलि जो दौरो पवण ते रईस खमीसो खान मरी दिलि दौरो पवण ते उन्हनि ते फोत थी वियो। जॾहिं ॿिए पासे संदसि भाणे जे फोत थियण जो इत्तला मामे जो ॿुधी भाणे जो 55 साल फतेह खान मरी बि दिलि जो दौरो पवण सबबि फोत थी वियो आहे ऐं लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। जी, मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।